जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां हूअं त वफ़ाक़ी हुकूमत 3 सालनि दौरान केतिरा ई भेरा पेट्रोल जे अघनि में जेको आहे वाध करे छॾी आहे, पर हिन भेरे हिकु महीने अंदरि 2 भेरा जेके आहिनि उहे पेट्रोल महांगो कयो वियो आहे। पेट्रोल 138 रुपयनि खां मथे वञी पहुतो आहे। जॾहिं त पेट्रोल जा अघ वधी वञण करे ऑटोमेटिकली जेके ट्रांसपोर्ट हुजनि, उन्हनि जा जेके भाड़ा हुजनि, तोड़े जो खाधे पीते जूं शयूं हुजनि, आम वापे जूं शयूं, उहे बि महांगियूं थी वञनि थियूं पयूं। जॾहिं त ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो वञे थो पियो। वफ़ाक़ी जेके हुकूमत में वेठल वज़ीर तोड़े सलाहकार आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त कोरोना वॻे जेको आहे सो शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थियनि थियूं, पेट्रोल उनजे करे महांगो कयो आहे। अजीब सूरत हाल आहे, अजीब सवालनि जा जेके आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत जे वज़ीरनि तरफ़ां जेके आहिनि उहे जवाब ॾिना वञनि था मीडिया खे। बहरहाल हिन वक़्तु पेट्रोल जे वधण खां पोइ ऑटोमेटिकली जेके आहिनि उहे शयूं वधी वेंदियूं, जंहिंजे करे ग़रीब जेको आहे इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वेंदो ऐं आम वापे जूं शयूं बि हिन वक़्तु बि चोट चढ़ियल आहिनि। ख़बर नाहे ही पेट्रोल अञा केतिरो जेको आहे सो बुलंदीअ ताईं वञी पहुचंदो। जी।